जोहिमा फारूक पमहर की रिपोर्ट मूजिब पीटीआई ज़िले दादू के सदर सरदार आशिक अली ज़ौर की ज़मीन में सोलर प्लेटूं चोरी थियण वारे मामले जो जरगो रईस अयूब जमाली के सरपंच में थियो, जंहिंमें चोरी साबित थियण ते 13 चोरन मथा मजमूई तौर ते 41 लाख रुपया दंड मढ़ियो वियो, जंहिंमें जरगो कंदड़ रईस अयूब जमाली पारां पंहिंजे तरफां चोरन खे 5 लाख रुपया माफ़ कया विया, जॾहिं त बाक़ी रक़म 36 लाख रुपया एक महीने के अंदर पीटीआई ज़िले दादू के सदर आशिक हुसैन ज़ौर खे अदा कया वेंदा। उन सां गॾु संदसि तॾे ते मेड़ वठी माफ़ी वरिती वेंदी, जॾहिं त उन चोरी के केस में ड्रिघवाला पुलिस शायर अदीब आस बबर के गिरफ्तार करे सख्त तशद्दुद जो निशानो बणाए गुम करे छॾियो हो, जॾहिं त चोरी जा ॿिया चोर ज़ाहिर थियण बाद शाइरन ऐं अदीबन वफ़ा बेहमानी, नकात फहीम, लियाकत अली लियाकत ऐं ॿियनि जो चवणु आहे त आशिक ज़ौर पारां पुलिस हथां शाइर आस बबर जी नाहक बंदि कराए नाइंसाफ़ी कई वई आहे। आस बबर मथां तशद्दुद कराइण जो हिसाब आशिक ज़ौर खे ॾियणो पवंदो ऐं आस बबर जे तॾे ते पहुची माफ़ी वरिती वेंदी। ॿी सूरत में शाइरनि अदीबन पारां एहतजाज कयो वेंदो।